अस्सलामुअलैकुम मुंहिंजी यूट्यूब फैमिली। उमेद आहे त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। अल्लाह जे करम सां मां बि ठीकु आहियां, मुंहिंजी पूरी फैमिली बि ठीकु ठाक आहे। ऐं अॼु असांखे छुटी शाह अब्दुल लतीफ़ भटाए जे उर्स जी, सो अॼु असां छुटी घर में पे गुज़ारीसीं तमामु सुठे नमूने सां। ऐं ॿार स्कूल विया, ॿारनि जा पेपर हुआ, ॿार आया आहिनि। ऐं हिननि जे जेको सो मंझंदि जी मानी जो टाइम आहे। ॿार 12 बजे अची चुका हुआ, वरी पोइ उन खां पोइ हो विंजण करणु विया, चेंज करे आया कपिड़ा लटा। ऐं तेसि ताईं उन्हनि जो टाइम थी वियो, कुझु खाधनि पीतनि। ऐं इहो उन्हनि खे छुटी कोन हुई। ऐं ॿी ॻाल्हि त राति मुंहिंजी हैदराबाद वारी सिस्टर आई हुई, पोइ असां वरी वॾी सिस्टर जे घर वियासीं घुमण जे लाइ। ऐं उन खां पोइ छो त इहो घुमणु वियासीं, ऐं ॿियो ॻाल्हि त मुंहिंजी भाणजी जी तबियत बि काफ़ी ॾींहंनि खां ख़राबु आहे। माशाल्लाह वॾी आहे, ॿारनि बचनि जी माउ आहे। सो उन खां बि उनजी तबियत पुछणु वियासीं। हाणे असां उते कुझु मतिलबु त कलाक खनि वेही वरी असां मोटिया था पिया अचूं, छो त हैदराबाद वारी सिस्टर खे वरी हैदराबाद ई वञिणो हो। हीअ राति जो टाइम आहे, तक़रीबन 10:30 थिया आहिनि राति जा। छो त हूअ कल्ह न बल्कि अॼु सुबुह निकिती हुई पंहिंजे घरां हैदराबाद मां, पर हुननि खे कराची सिटी में अंदरि कुझु कमु हो। उन खां पोइ वरी आई मुंहिंजी नंढड़ी जेका सिस्टर आहे, उहा बि हिते ई रहंदी आहे, त उनजी सस जी डेथ थी वई, त वरी उन खां थियण आई, वरी हिते आई। मुंहिंजी भाणजी जी तबियत ठीकु न हुई, उते आई। हिते ई हिननि जो जेको पूरो महलो आहे, ईअं लॻे पियो जेको ठाणो जीअं माहौल हुजे ईअं आहे। ऐं बसि सभु हिते गाॾी में सेट थी वियूं पिया। ऐं मुंहिंजी सिस्टर चयो त मूंसां तूं बि गॾु हल, त जेको सो अम्मा जे घर हलूं। मुंहिंजी अम्मा बि हिते ई रहंदी आहे। हीअ मां चयो थोरो घणो शहर ॾेखारियां तव्हांखे, जिते ॻोठाणो माहौल आहे। ॾिसो त बिल्कुलु ई ईअं लॻे पियो जो पंहिंजे ॻोठ में हूं। हूअं त चवंदा आहिनि त कराची रोशनियुनि जो शहरु आहे, पर अॼुकल्ह जेका कराची रोशन जो शहरु हींअर ऊंदाही जो शहरु आहे। छो त अॼुकल्ह जेका सा घणी पई थिए, लोड शेडिंग घणी पई थिए। बसि पंहिंजी अम्मा वटां थी असां घर मोटी आयासीं। ऐं सिस्टर मुंहिंजी वई हली हैदराबाद राति 1 बजे। ऐं हीअ आहे सुबुह जो टाइम। मीना कमु करणु आई आहे, कमु करे पई, असां नाश्तो करे वेठा आहियूं। ऐं तक़रीबन हींअर 11:30 थिया आहिनि। ऐं हीअ ॿार नाश्तो कनि पिया, हिते नाश्तो पचे पियो थो। सो बसि सॼे ॾींहं जी इहा ई रुटीन हले पई। नाश्तो त तव्हांखे ख़बर आहे त डेली रुटीन में आहे, उहो त करिणो ई आहे। मंझंदि जी मानी आहे, उहा बि करणी आहे। ड्यूटी ते वञिणो आहे, उहो बि वञिणो ई आहे। बसि इहा ई असांजी रुटीन हले पई। ऐं हीअ पजाए पई ट्रेंगल वारो पराठो, जंहिंखे सिंधीअ में असां चवंदा आहियूं उफराटो। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, अगरि तव्हांखे वीडियो पसंदि अचे त ज़रूरु जेको सो लाइक कयोसि ऐं सब्सक्राइब बि कयो। ऐं पंहिंजे रिलेटिव में दोस्तनि में शेयर कयो, जीअं मुंहिंजी वीडियो जेका आहे हर हंधि पहुचे। ऐं बेल आइकॉन खे बि प्रेस कयोसि, त सभ खां पहिरें तव्हां वटि मुंहिंजी पहुचंदी अची वीडियो। ऐं पोइ छोकिरीअ कमु पिए कयो अंदरि घर में, त मां थोरो ॿाहिरि निकिरी आयसि। मां चयो थोरो ॾिसां ॿूटा वूटा, पर ॾिसां त हिते कॿरियूं 2 कॿरियूं जेके पाण में ॾाढो पियो आवाज़ु कनि। ऐं हिकिड़ी खे ॾेखारण जी मूं कोशिशि कई, पर उहा उॾामी वई। ऐं वरी आई आहियां ॿाहिरि। मां चयो थोरो ॿाहिरि बि ॾिसिजे, पर ॿाहिरि कोन वञी सघियसि। ऐं हिते वरी ॿी आई कम वारी, असांजे पासे वारी, पुछण त जेको सो ही तव्हांजा पासे वारा केॾांहुं विया आहिनि, तालो लॻो पियो आहे। पोइ हिन ॿीअ वारी जेका आहे मुंहिंजी मासी कम वारी, हिन ॿुधायो उन्हनि खे त इहे न आहिनि,
ऐं तूं फ़िलहालु कंहिं ॿिए हंधि कमु करे अचु, इहा हुन सां ॻाल्हाए पई थी। ऐं उन खां पोइ मां सोचियो त बारिश त कल्ह थी आहे, पर जंहिं जॻह पासे ॾांहुं मुंहिंजा ॿूटा लॻल आहिनि उतां जेको सो बारिश उते पवे ई नथी ऐं सॼा ॿूटा सुकी विया आहिनि उतां। ॾिसो झुड़ुप लॻो पियो आहे अॼु, पर उस बि हुई, झुड़ुप हुयो, ॿई कम हुआ। ऐं हीअ मूं जून जुलाई में पोखियो हो, अंब जी ककड़ी विझी छॾी हिन में, अंब फुटो आहे ॾिसो। ऐं मां चयो थोरो हिननि खे पाणी ॾिनो वञे, सॼो ख़ुश्क थी विया आहिनि। ऐं हीअ पाण में ॿई ॻाल्हाइनि पिए थियूं कम वारियूं। मोबाइल मुंहिंजे हथ में ई, मां चयो त किरी न पए पाणी में मोबाइल, सो फ़िलहालु मां मोबाइल खे सेट पे कयो। ऐं हीअ इमली जो दरख़्त जंहिंखे चवंदा आहिनि गिदामिड़ी, इहे बि सुकी विया आहिनि, हेॾां बारिश पए न पई अलाए छो। हीअ ऑरेंज आहे ऐं इमली आहे, सो सोचां पई त हिनखे ॿाहिरि गार्डन में हणायां। अलाए जेके माण्हू चवनि था त गिदामिड़ीअ जे वण खे जेको सो ॿाहिरि कढी हणिजे गार्डन में, घर खां ॿाहिरि, ख़बर न आहे केतिरी सताकत आहे इन में। ऐं हिते मूं पोखियो हो पुदीनो, सो बदनसीबी सां उहो थियो ई कोन। वरी माली खणी कटियो हीअ कड़ी पता जो वणु जेको कटी ऐं मथां ही सॼी पूरी बाड़ जेका ही लॻल, इहा सॼी कटे छॾी अथई। घणी वधी वई मींहं ते त हुन छिटी करे छॾी आहे थोरी। ऐं हिते कड़ी पते जो ॿूटो लॻल हो, उहो बि कटे छॾियईं। उहो मूंखे कंहिंखे ॾियणो हो, मां पाण रखी छॾियो हो। असां वारे मालीअ खे वकुलु सफ़ा टके जो कोन्हे को, बसि जितां अचे सो खणी थो कैंची हणे ऐं उतां ॿूटा कटे हले थो वञे। सो अचे त हाणे 2-3 ॾींहंनि में हुनजी थोरी लाख लाहींदसि, ख़बर ई कोन थी पएसि त छा करिणो आहे छा न आहे करिणो। ऐं हिते हीअ बि ॿूटनि खे मां पाणी पियो ॾिनो। ऐं मूंखे देरि बि थिए पई, छो त अची टाइम पुॻो आहे 12, मुंहिंजे स्कूल वञण जो टाइम आहे 12:30। सो बसि हिननि खे पाणी ॾेई जल्दी में हिनखे मां बंदि कंदसि हाणे। हीअ कॿरी वरी आई आहे, वेठी आहे हिते उॾामी वई। ऐं मां हिते रेडी थी वई आहियां पंहिंजे स्कूल वञण जे लाइ। सो वीडियो पसंदि अचे त लाइक कयो ऐं शेयर ज़रूरु कयो, मां बार बार चवां पई। ऐं हिते मां पंहिंजे रेडी थी वियसि, हाणे वञा पई स्कूल। ऐं हीअ आहे ॿाहिरि मुंहिंजे गार्डन में जेके गुल निकिता आहिनि बारिश खां पोइ। विच में एॾी उस तेज़ हुई त ख़तमु थी विया। माशाल्लाह प्यारो आहे गार्डन। ऐं हस्बैंड बि रेडी थी वियो आहे निकिरण लाइ। हीअ आहे शाम जो 5:30 थिया आहिनि, मतिलबु 6 थी विया आहिनि। इहे मानी आहे मुंहिंजे मंझंदि जी 5 बजे मुंहिंजी छुटी थींदी आहे स्कूल जी। ऐं अची मां निमाज़ पढ़ी असर जी, ऐं हाणे मानी पिया खाऊं। अल्लाह हाफ़िज़।